कराची खां वेंदे इस्लामाबाद, नवाबशाह, काज़ी अहमद, हर जगह ते मिसिंग पर्सन जे फैमिली सां गॾु बीठी आहे ऐं उन्हनि जे जेके बि उन्हनि जा प्यारा गुम थी विया आहिनि, सम्झी विया आहिनि, उन्हनि लाइ उन्हनि जी बाज़ियाबीअ लाइ आवाज़ु उथारियो ऐं अॻिते बि उथारींदी रहंदी, यकजहतीअ जो इज़हार कंदी रहंदी। असांजी पाकिस्तान जी रियासत खे इहा अपील आहे त असांजे सिंध जा अदीब, शाइर, क़ौमी कारकुन जेके बि खंभे गुम कया विया आहिनि उन्हनि खे आज़ादु कनि, उन्हनि खे बाज़ियाब कनि, न त असां सिंधियुनि खे उहा बि रग आहे जो असीं पंहिंजा सभु प्यारा पाण वठणु ॼाणियूं था। ऐं हीउ जेको मांगरमच्छ जेको पश्तीन, बंगालियुनि ऐं बलोचियुनि खे खाईंदे अची हींअर असांजी सिंध में पुॻो आहे ऐं असांजनि भाइरनि खे, क़ौमी शाइरनि खे, इन्हनि खे सभिनि खे खाए पियो। असांखे ख़बर आहे त उहो केरु आहे। हीउ जेको नारो हूंदो आहे, ये जो नामालूम है हमें सभु मालूम है। असांखे ख़बर आहे त इहो केरु आहे ऐं कीअं पियो खाए, किथे पियो रहे। हीउ जेको समुंड में रही करे जिन खे खाए पियो उहे केरु आहिनि, उहे असीं सभु आहियूं ऐं उहो समुंड असांजो घरु आहे। असीं हुनखे ॿुधाइणु चाहियूं था त असांखे ख़बर आहे असांजे घर जी हर कुंड कुछ जे बारे में। असां हुनखे चऊं था त असांखे चुपचाप असांखे पंहिंजा प्यारा वापसि करे, न त इहे जेके सभु भाइर असां सां गॾु वेठा आहिनि इहे सभु मोरड़िया आहिनि ऐं सभु असीं हुन जूं भेणियूं आहियूं, हुनजे पेट मां चीरे पंहिंजा प्यारा कढणु ॼाणियूं था। ऐं मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो मैसेज आहे उन्हनि मज़लूम क़ौमुनि लाइ जिन जो हींअर हीउ साॻियो मसइलो आहे, जिन में बंगाली आहिनि, पश्तीन आहिनि, सिंधी आहिनि, उहे सभु इतिहाद क़ाइमु कनि ऐं जेके पुराणा उन्हनि जा रस्मूं रवाज कल्चर आहिनि उन्हनि खे धकु हणंदे यकजहतीअ जो इज़हार कनि। पोइ असीं पंहिंजो मक़सदु माणे सघूं था, पोइ असीं हिन मांगरमच्छ खां पंहिंजा प्यारा हासिलु करे सघूं था। बाक़ी न त हीउ गिरकाईंदो वेंदो, खाईंदो वेंदो, असांखे कोन मिली सघंदा पंहिंजा प्यारा। सलाम।